कुल असीं मौजूद आहियूं पन्नू आकिल कैंट लॻ ॻोठ अलवरा विरन में हितां जो हिकु नौजवान आहे अब्दुल्ला विरंद जेको हिन वक़्तु पिणु टिकटॉक ते पिणु फेमस आहे। अचो त संदसि ज़िंदगी जे बाबति पुछंदासीं त संदसि छा चवणु आहे, संदसि इहो ई मालूम कंदासीं त हू जेको आख़िर कहिड़ी शइ खां मुतासिर थी करे हिन वक़्तु जेको आहे सो टिकटॉक वारी ज़िंदगी पिणु गुज़ारियो आहे। हिन वक़्तु माशाअल्लाह तव्हां टिकटॉक ते फेमस थी वियो, तव्हां तक़रीबन ताल के पन्ने आकिल समेत जहाँ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी करे टिकटॉक ठाहियो था, तव्हां सुठी पिणु मक़बूलियत माणी आहे। तव्हां छा सम्झो था हिन वक़्तु ऐं तव्हां जेको आहे सो आम तरह ते जीअं ॿिया मुख़्तलिफ़ जेके सिंधी माण्हू आहिनि उन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि छोकिरियूं बि आहिनि जेके टिकटॉक ठाहिनि थियूं, नौजवान छोकिरा बि आहिनि टिकटॉक ठाहिनि था, इन बाबति तव्हां छा चवणु आहे? जी त सभ खां पहिरियां त मां सभिनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम, मुंहिंजे जेके परस्तार आहिनि जेके चाहींदड़ आहिनि उनखे सलाम थो कयां। त हीअ जेको टिकटॉक आहे मां जेका शुरूआति कई, टिकटॉक हिकिड़ी मोबाइल जी ऐप आहे। टिकटॉक मां जेको शुरूआति कई टिकटॉक इन खां कई त हिकिड़ो एंटरटेनमेंट जे लाइ, मां पंहिंजो पाण खे ख़ुशि रखण जे लाइ, मां हिन जे लाइ न कई त मां फेम वठां या इहा मोहबत आहे माण्हुनि जी, जिते बि वञूं था असांखे मोहबत ॾियनि था, इहे असांजी दिलि ख़ुशि थींदी आहे। ऐं जिते बि शहर में वञूं था या कहिड़ी जाइ ते जॾहिं को परस्तार मिली थो वञे उहो असां सां मिले थो न, ऐं मुंहिंजी जेका माना तबियत आहिनि जेका मां चवंदो आहियां त मूं पंहिंजे परस्तार जेको चाहींदड़ आहे उन ताईं क़ुर्बान थी वञा। इहा मोहबत आहे न, असांखे मोहबत ॾियनि था, असां उन्हनि खे मोहबत ॾियूं था। मोबाइल ते हिकिड़ी ऐप आहे टिकटॉक जी, जिथे बि माण्हू वेहे थो ठाहे थो। हाणे त आम थी वियो आहे टिकटॉक, सभु माण्हू टिकटॉक ठाहिनि था। अच्छा, तव्हां हींअर जिथे वञो था उन लिहाज़ सां तव्हांजी माशाअल्लाह सुठी वर्किंग बि थिए थी, तव्हां जिथे वञो तव्हांजो आदर भाव थिए थो। तव्हां छा सम्झो था अॻिते हली, छा सम्झो था, छा वाकई सिर्फ़ु तव्हां टिकटॉक वारी ज़िंदगी गुज़ारींदव या ॿियो को सोचींदव? न जी, टिकटॉक त हिकिड़ो असांजो जेके आवर टाइम आहे उन में टिकटॉक ठाहींदा आहियूं। बाक़ी हाणे पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में त पंहिंजा कारोबार बि आहिनि, पंहिंजे जेके बि लाइफ जेका आहे उहा टिकटॉक ते त नथी हले न। सही। हा, टिकटॉक जेको आहे हिकिड़ो आवर टाइम में ठाहींदा आहियूं। अच्छा, हिकिड़ा आम तरह ते ॾिठा ॿुधा वञनि था, ऐं मां ख़ुदि ॾिसंदो आहियां, हू सिर्फ़ु पंहिंजी ज़ाती मक़बूलियत माणीण लाइ टिकटॉक ते फेमस थींदा आहिनि, उहो पैसनि लाइ असांजा फॉलोअर वधनि, फॉलो वधण खां पोइ जेको आहे सिर्फ़ु असां पैसो ई कमायूं। हीअ त जेको आहे इंटरटेनमेंट आई आहे, ठीकु हो। हिकिड़ा माण्हू सिर्फ़ु पैसे लाइ ईंदा त शौरी तरह माण्हू सुञाणनि, या जेको आहे सो किथे बि वञूं असांखे टिकटॉक जे नाले सां माना असां सुञाणनि बिल्कुलु भाई हीउ टिकटॉकर आहे। उन बाबति तव्हां छा, उन्हनि माण्हुनि बाबति तव्हां छा चवणु आहे, ऐं तव्हां पंहिंजे ज़ाती फ़लसफ़े बाबति ॿुधायो छा चवणु आहे? जी, मां त हाणे जॾहिं टिकटॉक में आयो आहियां हिन फील्ड में, त मां जेको पंहिंजो तजुर्बो कयो आहे त इहे जेके माण्हू आहिनि जेके पैसे जे ख़ातिर या माण्हुनि खां जेके पैसा वठनि था या टिकटॉक ठाहिनि था, उहे जेके आहिनि उहे फेम नथा वठी सघनि। उहो झट जे लाइ माना हल ठीकु आहे, उन्हनि जा फॉलोअर थी विया, उहे फॉलोअरनि खां पोइ वरी उहे पैसा वठनि जॾहिं शुरू था थियनि त उहो उन्हनि जो वजूद जेको आहे टिकटॉक तां ख़तमु थो थी वञे, माण्हू उन मां बेज़ार था थी वञनि। मज़ो तॾहिं आहे जे फैन जेको आहे अचे ऐं उन सां मोहबत जेका आहे, हीअ हिकिड़ी मोहबत आहे न। उहे जेकॾहिं उहे पैसा वठंदा त उहे कामयाबु न आहिनि। बाक़ी लेडीज़ जेका आहे उहा कंहिंसां टिकटॉक ठाहे थी, उहा पैसनि जे ख़ातिर ठाहे थी, त उहा पंहिंजी रोज़ी करे थी। अच्छा, हिकिड़ा अहिड़ा टिकटॉक बि आहिनि जंहिंमें हिकिड़ा सिंधी गाननि ते रक़्स करे, सिंधी गाननि ते जेको आहे सो रक़्स करे पंहिंजो जेको आहे सो आवाज़ु बुलंद कनि था। हिकिड़ा उहे जेके सिंधी माण्हू आहिनि जेके पंजाबी या उर्दू जेको आहे सॉन्गनि ते टिकटॉक ठाहे करे पंहिंजो नालो रोशन कनि था, उन्हनि माण्हुनि लाइ तव्हांजो मैसेज छा आहे? मां इहो चवंदुसि त जेके सिंधी माण्हू आहिनि उहो सिंधी पंहिंजी जेका सकाफ़त आहे उनखे उजागर करनि, छो त हीअ हिकिड़ी माना सोशल मीडिया बि आहे माना टिकटॉक। सही। त उन सिंधी माण्हू जेके आहिनि पंहिंजी सिंध सकाफ़त खे ज़ाहिर करनि, अहिड़ा वीडिया ठाहिनि जंहिंमें क़दीमी जॻहियूं जेके आहिनि, जेके लोकेशन आहे उन में उहा अचे, अहिड़नि जॻहियुनि ते वञनि, उन्हनि ते वीडिया ठाहिनि त इहो बहितरु रहंदो। अच्छा, तव्हांजो ज़हन कहिड़े तरफ़ वञे थो, त छा तव्हां जेको आहे सो हींअर मां तव्हांजा मुख़्तलिफ़ टिकटॉक ॾिठा आहिनि, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तव्हां टिकटॉक भरे करे मक़बूलियत माणी आहे। तव्हांजा घणनि जेको आहे घणे भाङे सिंधी जेके गाना आहिनि उन ते तव्हांखे रक़्स कंदे मां ॾिसंदो आहियां, ऐं तव्हां कुझु गाना आहिनि जंहिंमें तव्हां उर्दू में या ॿियनि जेको आहे सो ॿोलनि में उन रक़्स कयो आहे। हींअर जेको आहे सो अॻिते लाइ छा पैगाम आहे? तव्हां जेको आहे अॻिते अञा वधंदा रहंदो त छा पंहिंजी सिंध जो नालो रोशन कंदो, या अॻिते हली आहे ॿियनि जीअं आम तरह ते जीअं मां तव्हांखे पहिरियों पुछुमि त उर्दू ऐं ॿियनि जेको आहे सो ॿोलनि में टिकटॉक चया वञनि था, सिंधी माण्हू जीअं ठाहिनि था ॿिया, उन ते रक़्स कंदो? हीअ टिकटॉक ते हर कंहिंजो पंहिंजो ट्रेंड हूंदो आहे, को कहाणी ते ठाहींदो आहे, को सिंधी माना को स्लोमो,
हर कंहिं जो पंहिंजो ट्रेंड हूंदो आहे। मुंहिंजो जेको आहे सिंधी माना गाननि ते या जेके कहाणियूं आहिनि उहे मां कहाणियूं ठाहींदो आहियां। मुख़्तलिफ़ तव्हां ॾिठियूं हूंदियूं टिकटॉक ते त मुंहिंजूं हिकिड़ियूं कहाणियूं हूंदियूं आहिनि, माना अहिड़ो वीडियो जेको हुन झटके वारो या माण्हू जेको ॾिसनि ऐं हुन मां सबक़ु हासिलु करनि, मुंहिंजा वीडियो उहे हूंदा आहिनि। ऐं जेके गाना हूंदा आहिनि उहे मुंहिंजा सिंधी हूंदा आहिनि, उर्दू न आहे। अच्छा, आख़िर कहिड़ी ॻाल्हि हुई जंहिंमें तव्हां मुतासिर थी करे टिकटॉक वारी दुनिया में अची वियो? टिकटॉक मां तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ी ऐप आहे, हिकिड़ो अवर टाइम माना पाण खे एंटरटेनमेंट करण जे लाइ, पंहिंजो पाण खे रिलैक्स रखण जे लाइ या माइंड चेंज करण जे लाइ मां टिकटॉक जेको आहे यूज़ कयां थो। ऐं जॾहिं फॉलोअर मुंहिंजा जेके आहिनि या मुंहिंजा फैन आहिनि जिते मिलनि था, मोहबत ॾियनि था, त अञा मुंहिंजो जेको शौक़ु आहे उहो वधे थो। टिकटॉकर अब्दुल्ला वरन जी ॻाल्हियूं ॿुधियूं सन, चवणु आहे त मूं जेके टिकटॉक ठाहिया आहिनि उहे बहितरीन कहाणियुनि बाबति आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ टिकटॉक ठाहिया आहिनि, जंहिंमें गुरबत जे लिहाज़ सां मुख़्तलिफ़ जेके माण्हू बि पाण शरफ़ हासिलु कनि था, पर हिननि मुख़्तलिफ़ सिंधी टिकटॉकरनि खे पैगाम ॾिनो आहे त जेके मुख़्तलिफ़ टिकटॉक मां ठाहियां थो उन्हनि मुताबिक़ बि तव्हां टिकटॉक ठाहे सिंधी क़ौम जो नालो रोशन कयो। हुनजी इहो चवणु आहे जेके बि ग़मगीन जेके कहाणियूं आहिनि उन बाबति मुख़्तलिफ़ स्टोरी ठाहे करे पंहिंजे ऐं पंहिंजी क़ौम जो नालो रोशन कयो। कैमरामैन टीम सां गॾु माजिद मैसर, जेकब न्यूज़, पनवाकल।